हालानी मां ख़बर ॾींदा हलूं त मेहरापुर सिंध प्रेस क्लब तालका मेहरापुर जी साल 2025 जी चूंड ज़ेरे निगरानी लीगल एडवाइज़ खलीकुल रहमान कंबो ऐं एडवोकेट तौफ़ीक अहमद नोनारी जी निगरानी में थी गुज़री, जंहिं में सरपरस्त आला सैयद शौकत अली शाह, सदर हसनैन अली शाह, सीनियर नायब सदर आजिज़ इम्तियाज़ नोपोटो, नायब सदर दरिया ऐं खान सुमरा जनरल सेक्रेटरी हिज़बुल्ला चांग ऐं ॿिया चूंडिया विया, जंहिं में ख़ासि महिमान पीपी अॻवान नईम वधण पोटो, DSP मेहरापुर इज़हार लाहौरी, मरकज़ी वाइस चेयरमैन बचल हिंगोरो अतर जोखियो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते सिंध प्रेस क्लब तालका जे नए सदर चयो त महिरबानी दोस्तनि जी जिन मूं ते एतबार करे मूंखे मान बख़्शियो ऐं इंशाअल्लाह सभिनी मेंबरनि खे गॾु खणी हलबो ऐं मज़लूम माण्हुनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइबो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।